नून लीग जे कारकुननि ऐं सहाफ़ियुनि विच में झेड़ो थियो आहे, जॾहिं त सहाफ़ियुनि खे मार कुट कई वई आहे। अव्हां खे अपडेट कयूं पिया त नवाज़ शरीफ़ जो जहाज़ लेट थी वियो आहे। इस्लामाबाद एयरपोर्ट ते नवाज़ शरीफ़ जे जहाज़ में नून लीग जे कारकुननि ऐं सहाफ़ियुनि विच में झेड़ो थियो आहे। सहाफ़ियुनि खे मारकुट कई वई। अव्हां खे ॿुधायूं पिया, नून लीग जे कारकुननि सहाफ़ियुनि खे मारकुट कई आहे। नवाज़ शरीफ़ जो जहाज़ लाहौर वञण लाइ लेट थी वियो आहे। अव्हां खे ॿुधायूं पिया, इस्लामाबाद एयरपोर्ट ते नवाज़ शरीफ़ जे जहाज़ में नून लीग जे कारकुननि ऐं सहाफ़ियुनि विच में झेड़ो थियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे खुदा बख्श ॼण। जी खुदा बख्श, अपडेट कजो। जी, जलसा गांव में जेको आहे सो बदनज़मी पैदा थी वई आहे, जंहिंमें सहाफ़ियुनि खे जेको कंटेनर ॾिनो पियो हो उन सां लाहे करे ॿिए पासे मुंतकिल कयो वियो आहे, जिते जेको आहे सो कारकुननि जी वरी तइदाद सहाफ़ियुनि वारे इलाइक़े में पहुती, जिते सहाफ़ियुनि ऐं कारकुननि में जेको हाथापाई थी आहे ऐं जेको आहे सो बदमज़गी वारो माहौल पैदा थी वियो आहे। कारकुननि तरफ़ां जेको आहे सो कुझु सहाफ़ियुनि खे ज़दुकोब कयो वियो ऐं उन्हनि ते हलड़बाज़ी कई वई आहे। जी, जेको आहे सो जलसे गाह जो जेको माहौल आहे उनमें सहाफ़ियुनि लाइ जेको जेका सीटूं रखियूं वयूं हुयूं उन्हनि ते जेको आहे सो कारकुननि कब्ज़ो कयो आहे ऐं कारकुन जेको आहे सो उन तां हटण लाइ तयारु न आहे, जॾहिं त सहाफ़ियुनि खे कारकुन धक्का ॾेई रहिया आहिनि ऐं उतां हटाए रहिया आहिनि। जी, इस्लामाबाद एयरपोर्ट ते नवाज़ शरीफ़ जे जहाज़ में नून लीग जे कारकुननि ऐं सहाफ़ियुनि विच में झेड़ो थी पियो। अव्हां खे ॿुधायूं पिया त सहाफ़ीअ खे मार कुट कई वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे गुलाम रसूल कुंभर। जी गुलाम रसूल, अपडेट कजो। जी, मियां नवाज़ शरीफ़ जो जहाज़ उॾाम लाइ इस्लामाबाद एयरपोर्ट ते मौजूद आहे। कुछ ई लम्हनि में जहाज़ रनवे ते टुरंदो ऐं लाहौर लाइ रवानो थी वेंदो। साॻे वक़्तु जहाज़ में सवार जेके कारकुन आहिनि उन्हनि ऐं कुझु सहाफ़ियुनि विच में झेड़ो थी पियो आहे। उन झेड़े जा फुटेजिस जेके आहिनि उहे ॾिसी सघजनि था त उनमें कुझु कारकुन ऐं सहाफ़ी पाण में अटकी रहिया आहिनि। कुझु माण्हू झेड़ो टारण जी कोशिश करे रहिया आहिनि। जहाज़ जी उॾाम में देर जो सबबु जेको आहे इहो झेड़ो ई हो, जंहिंजे नतीजे में उॾाम खे कुझु देर लाइ रोकियो वियो। साॻे वक़्तु नूर रहमान नाले को मुस्लिम लीग नून जो को कारकुन आहे, उन जी बि तबियत जेका आहे उहा ख़राब थी वई, जंहिंजे करे तिबी अमले खे उनजी तबियत ॾिसणी पई। उन जे करे बि जहाज़ जी जेका उॾाम आहे उन में ताख़ीर थी। हिन वक़्तु मियां नवाज़ शरीफ़ उन जहाज़ में मौजूदु आहे ऐं झेड़ो जेको थियो हो उहो झेड़ो हाणे टरी चुको आहे। कुझु ई लम्हनि में जहाज़ जेको आहे उहो रनवे ते डोड़ंदो ऐं उॾाम शुरू करे ॾींदो ऐं मियां नवाज़ शरीफ़ लॻभॻि 2.5 कलाक इस्लामाबाद एयरपोर्ट ते तरसण खां पोइ हाणे लाहौर लाइ रवानो थी रहियो आहे। कानूनी घुर्जूं जेके आहिनि उहे पूरियूं कयूं वयूं। उन दौरान मियां नवाज़ शरीफ़ पंहिंजी कानूनी टीम सां मुशावरत बि कई, मुख़्तलिफ़ दरख़्वास्तुनि ते सहियूं बि कयूं आहिनि। जी, ठीकु आहे गुलाम रसूल, तफ़सील ॿुधाइण लाइ तव्हांजी महिरबानी। नून लीग जे कारकुननि ऐं सहाफ़ियुनि विच में झेड़ो थियो आहे। अव्हां खे ॿुधायूं पिया, सहाफ़ियुनि खे मार कुट कई वई आहे। नवाज़ शरीफ़ जे जहाज़ लाहौर वञण लाइ लेट थी वियो। हिन वक़्तु झेड़ो टरी वियो आहे। अव्हां खे ॿुधायूं पिया त कुझु देर में जहाज़ लाहौर लाइ रवानो थी वेंदो। इस्लामाबाद